आर्मी चीफ तरफां क़ाइमु थियल कोर सेल ग्रे लिस्ट मां निकिरण जे लाइ कामयाबियुनि में मुख्य किरदारु अदा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरण जे लाइ राह हमवार थियण ते अवाम खे वाधायूं ॾींदे चयो आहे त अक्टूबर में पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। उन लाइ कोशिश कंदड़ सिविल ऐं मिलिट्री टीम खे भेटा पेश कयूं था। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो खे बि वाधायूं ॾियूं था जो संदसि क़यादत में टीम खे अहम कामयाबी मिली। क़ौम खे मायूसी ऐं बदतरीन मुआशी हालतुनि मां कढी ख़ुशहाली आणण लाइ कोशिश जारी रखी वेंदी। ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ पाकिस्तानी रियासत साराह जोॻो कमु कयो आहे। ख़ुशी आहे त फेटफ पाकिस्तान खे क्लियर करे छॾियो। उमीद त अक्टूबर महीने ताईं ग्रे लिस्ट मां निकिरण जो अमल मुकमल थी वेंदो। परॾेही मामलनि जी मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर फेटफ जे फ़ैसिलनि बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त फेटफ शर्त पूरा करण जे लाइ पाकिस्तानी कोशिशुनि खे बि मञियो। ग्रे लिस्ट मां निकिरण बैदि पाकिस्तान जूं मुआशी हालतूं बहितर थींदियूं। फेटफ जी टीम अक्टूबर में पाकिस्तान जो दौरो कंदी। असां फेटफ अमलदारनि सां राब्तनि में आहियूं। पाकिस्तान दहशतगर्दनि जी माली मदद खे रोकियो आहे। हाणे ॿियनि मुल्कनि जी मदद करण वारी पोज़ीशन में आहियूं। जेको थियो सो थियो, हाणे असांखे अॻिते वधणो आहे। पाकिस्तान खे ॿीहर साॻियुनि हालतुनि में धिकण न ॾिनो वेंदो। पाकिस्तान ऐं बंदिश पियल तंज़ीम TTP विच में ॻाल्हियुनि जा दौर मुकमल। अफ़गान तालिबान जे तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त काबुल में पाकिस्तानी इख़्तियारनि ऐं TTP विच में ॻाल्हियूं ॿ ॾींहं अॻु मुकमल थी वियूं। इम्कान आहे त हिन भेरे ॻाल्हियूं कंहिं नतीजे ते पहुचनि। अफ़गान इख़्तियारियूं रुॻो टियाकड़ीअ जो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। ॻाल्हियूं नाकाम थियण जी सूरत में बि अफ़गान सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करणु न ॾिनी वेंदी। पनवाकिल भरिसां कचे जे इलाइक़े शाह बेलो में महर ऐं जतोई धुरिन में खूनी झेड़े दौरान ॿ ॼणा मारिजी विया। यासीन महर ऐं इस्लाम जतोई जा लाश सिविल अस्पताल सखर मुंतक़िल। धुरिन में छिकताण वधण बावजूदि पुलिस हरकत में न आई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त धुरिन में ॿेले खाते जी ज़मीन तां तकरार हलंदड़ हो। असांखे फायरिंग करे घरनि में धका आहिनि पुलिस पाणी बंद पाणी के साथ नथा रही सघूं। केनशाह पुलिस पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ आबादगारनि ते कड़की पई। मुज़ाहिरीन ऐं शहरनि जो अहलकारनि ते पथराव। आबादगारनि जे धरणे सबबि इंडस हाईवे ते केतिरी देरि ताईं ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त राइस कैनाल ऐं उन मां निकिरंदड़ शाख़ुनि जो पाणी चोरी थी रहियो आहे। आबाशी अमलदार पाणीअ जी चोरी ऐं विकिरे में मुलविज़ आहिनि। पुछड़ी जा आबादगार पाणी फुड़े लाइ तड़पनि था। पंहिंजे हक़ लाइ एहतजाज करण ते गोलियूं हलायूं वयूं। शाख़ुनि ऐं वाहन में पुछड़ीअ ताईं पाणी न मिलण जी सूरत में तहरीक जो चिताव। पुरअमन मुज़ाहिरीन ते तशद्दुद ऐं फायरिंग कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध में पाणी खोट ऐं महांगाई सूधो सूबे जे बरदर मसइलनि ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी। कंबर में शहरनि तरफ़ां पेट सां पथर ॿधी रैली बाद एहतजाज। पाणीअ जी चोरी ऐं महांगाई ख़िलाफ़ नारेबाज़ी। गुपचाणी ऐं बाढे में आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। सेवण में रिक्शा यूनियन जे सॾ ते पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध में हिक पासे पीअण ऐं ज़रई पाणीअ जी संगीन खोट आहे, ॿिए पासे वधंदड़ महांगाई ग़रीबनि जी चेलच बि करे छॾी आहे।
पाणी खोट ख़त्म करे महांगाई ते फौरी कंट्रोल करण जो मुतालबो। ऐं शहदादपुर में औरत पुलिस हथां मुड़स जे खंभजण खिलाफ़ अदालत पहुची वई। मुसमाद गुलशन कल्होड़ो अदालत में दरख़्वास्त दाख़िल कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त शहदादपुर पुलिस 8 जून ते ॻोठ ते चढ़ाई करे मुड़स गुलाम शबीर कल्होड़ो खे बिना जवाज़ खंभे वई। मुड़स खे तशद्दुद बाद गुम कयो वियो आहे। मुड़स खे आज़ाद करे पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾियण जी इस्तदा। अदालत SSP सांघड़ ऐं इल्ज़ाम हेठि आयल पुलिस अमलदारनि खे 22 जून ते तलब करे वरितो।